मौजूद आहियूं हींअर सांगड़वाया खिपरो रोड ते। तव्हां ॾिसी सघो था अॼु केॾी शदीद गर्मी आहे। निटण उस में असीं वेठा आहियूं। कंहिं सफ़र तां मोटियोसि पे त असांजे इलाइक़े जो मौज़ सांगड़ जो सम्झां थो त हीउ मज़ा फ़नकार आहे, सुठो रागी आहे। मगर हिनखे 30 साल थिया आहिनि। हिन साइकिल ते ई पंहिंजो अचे वञे थो, मज़दूरी बि कंदो आहे। हींअर थ्रेशरनि ते मज़दूरी जे लाइ वियो पिए त संदो साइकिल ख़राबु थी वई आहे। अचो त अली खान सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन जा ॾुख ऐं सूर ॾिसूं त हीउ छा थो वधीक चए। जेको यादि मुझे दर्दन जे मुझे साइकिल जे कैसा ॻाल्हि कयां कखे दाह ॾियां अदा कैसा ॻाल्हि कयां कैसा दाह कयां। मुझे दर्दन जी मुझे हिन साइकिल जे मुझे दर्दन जे मुझे साइकिल जे कैसा ॻाल्हि कयां वो मूंखे चंदो ॾिए अदा ॻाल्हि कयां मूंखे को चंदो ॾिए। हाणे टायर वठां जा चैन वठां दा गिरारी वठां जा पैदल वठां दा सूरन ने अली खाने दाहूं करे थो अदा सूरन ने अली खाने दाहूं करे थो। कंहिंमहिल साइकिल मूंखे खणे कंहिंमहिल साइकिल आऊं थो खणा साइकिल कंहिंमहिल मूंखे खणे कंहिंमहिल साइकिल खे आऊं थो खणा। कीअं खरनि ते वञा कीअं भत ते वञा पंहिंजे दर्दन जी पंहिंजी साइकिल जी पंहिंजी सूरन जी अदा कंहिंसां ॻाल्हि। असां ग़रीब खे साइकिल वठी ॾियनि त दुआऊं कंदा सदा आबाद हूंदो त मूं ग़रीब जा हीअं आहे साइकिल सां कंहिं मंज़िल ते कोन पुॼंदा आहियूं, कंहिंसां महफ़िल ते कोन पुॼंदा आहियूं, कंहिंजी ख़रीद कोन पुॼंदा आहियूं। पोइ महिरबानी मूं ते करे साइकिल खां नई वठी ॾे न दुआऊं ॾींदा अलाह आबाद कंदो ख़ुशि कंदो मुंहिंजा बाबा।